नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल मुत्तकीन फी जन्नातिन व उयून उदखुलूहा बिसलामिन आमिनीन व नज़अना मा फी सुदूरिहिम मिन गिल्लिन इख़वानन अला सुरुरिन मुतकाबिलीन ला यमस्सूहु फ़ीहा नसबुन व मा हुम मिन्हा बिमुख़रजीन नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। जेके नबी से जा आशिक़न वे वरी भी बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़न। साईं भी न रहो केतिरो बेंदो कुड़ाड़ा माण्हू हेॾे शाम होॾे पिंडाल में अचो जगह पई आहे घणी गौर से कुरान ॿुधंदव त इहो कुरान तव्हांजे दिल में जाइ कंदो। पोइ पंहिंजी दिल में कुरान खे जाइ तव्हां ॾियो त जन्नत में जाइ रब खां अव्हांखे कुरान वठी ॾींदो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहाबी व आल बैती व अज़वाजी अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो बुजुर्गो कुरान करीम मां तिलावत कई थम 14 पारे में सूरत जो नालो हिजरा जेका नाज़िल थी आ मक्के पाक में। पोयां भी सुभान अल्लाह क्यों। मक्के जो शहर मुझे मोहम्मद करीम जो अबाणो वदुन्ना अल्लाह जडी मक्के जा शरीर मुझे नबी के मक्के में रहन न प्याजन हुजूर दुआ गुरी मुंजा रब हे अबे डाडे जो शहर छड़ियूं थो वञा। ये काबतुल्लाह जेको डाडे इब्राहिम ठायो मां मोहम्मद लाए इनके भी छड़ियूं थो वञा तुझे कुरान जे करे। तू
तुझे तौहीद जे करे मुझे दुआ के कबूल कर। जी मक्के के मान वारो बनायो थी ये मदीने के भी मान वारो बनाए जा। ॾाढो तो चो सुभान अल्लाह। ओ मुझा महबूब तुझे करे मां मक्के के शहरन जो सरदार बनायो दम। मक्को शहरन जो सरदार जेको तोखे कुरान ॾिनम इहो किताबन जो सरदार। ॾाढो चो सुभान अल्लाह। इंशाअल्लाह अध मुने कलाक में खत्म कनुम। मुझा बुजुर्ग वेठान वडा आलम बई चोटीअ जा आलमान साईं अब्दुल्ला साहब दामत बरकातुम जरार शरीफ वारा ऐं हजरत मौलाना अमानुल्लाह साहब दामत बरकातुम बई वडा आलमान। मां उन्हनि जे जुतीअ जहिड़ो बि न आहियां। गंडियो माॾे अध मुने कलाक में खत्म कंदुमि ॿुधाईंदो मां क़ुरान ऐं सोने नबीअ जो शान। मारे गंडियो काबो किबलन जो सरदार पैगंबर जेको तोखे जुमे जो ॾींहुं ॾिनम इहो ॾींहनि जो सरदार। लैलतुल क़द्र वारी रात जेका तोखे ॾिनम जंहिं रात में क़ुरान नाज़िल कयुम उहा रातिन जी सरदार। महबूब जेका तोखे उम्मत ॾिनम हीअ नूह नबीअ जी उम्मत, हीअ मूसा नबीअ जी उम्मत, हीअ ईसा नबीअ जी उम्मत, हे ॿियनि नबियनि जूं उम्मतूं जेका तोखे उम्मत ॾिनम उहा समूरनि नबियनि जे उम्मतुनि जी सरदार। थकिजी पिया हो। ॾाढो चओ सुभान अल्लाह करे निंड में नबी सिंह की ज़ियारत थी वही। आमीन तो चो। ॾाढा हुजूर जेड़ी हस्ती के मक्के जे शहर में छो पिया लॾाइनि। जो नबी कुरान पियो पढ़े तो मुशरिकन के न पियो वणे। गलत तो ॻाल्हायां चो कुरान वणंदो ई मोमिन खे आ। काफर प्या चौन कुरान न पढ़ या मत कर इत बे कुरान गैर हाज़ा औ बदलो। माखी मिठी ना है जेडो कुरान मिठो। नबी सिंह प्या चौन मत कर छो के कुरान जूं आयतूं असांजे तबियत ते बार थियूं कनि। हुजूर चयो मां मट कीअं कयां इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया। जेको माॾे वही खणी ईंदो आहे उन खां सवाइ मां मोहम्मद ॿिए जी ताबेदारी न कंदो आहियां। आने तू फैसलो कर मारे तक कलमे वाला ए कुरान मुझे हथन में आ। जडी नबियन जो सरदार मोहम्मद करीम पंजे मर्जी ते नथो हले कुरान जे मर्जी ते तो हले पो रसूल जा आशिक उहे थी जेके हिन जे मर्जी ते हले। कर ज़ियारत कुरान जी। नारे तकबीर शान कुरान। चौनिस्ता भला तू कंखों तो टिजे असां पाण में ठही वेंदासे। पैगंबर चवे नी अखाफ इन असईतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम। कुरान बुधाए त कब्र भी सोनी थई दुनिया भी आखिरत भी। अदायन छोकरन के उधार
इनके परे कर लाए हेठ लो उन्हीं अल्लाह जे वॾे ॾींहं जे अज़ाब खां मां मोहम्मद डिॼां थो मां उन जो बानो दी हिन में कतर कीअं कयां जेको वही खणी ईंदो आहे उन खां सवाइ मां ॿिए जी ताबेदारी न कनि हुज़ूर क़ुरान जे मर्ज़ीअ ते हले त आशिक़ खे खपे त उहो बि क़ुरान जे मर्ज़ीअ ते हले अची ॾाढी थी वई अञा क़ुरान न सुञातुई हे रत जा दरिया पार करे आयो आ बदर जो मैदान खून सां ॻाढ़ो उद जो मैदान खून सां ॻाढ़ो करबला जो मैदान खून सां ॻाढ़ो उहो क़ुरान उस्मान खनी जंहिंजी तिलावत पियो करे उहो खून सां ॻाढ़ो लॻो पियो आहे अहिड़ा अहिड़ा जवान जन सिर ॾिना पर क़ुरान जी दामन न छॾियऊं अहिड़ो मिठो क़ुरान जेको जबल भी ॾारे विझंदो आहे एॾी ताक़त लौ अंज़लना हाज़ल क़ुरान मदरसे जो जलसो आहे क़ुरान पढ़ूं त तुंहिंजा मुंहिंजा बच्चा मन हाफ़िज़ थी पवनि आलिम थी पवनि असां मरी वञूं पोयों क़ुरान पढ़नि क़बर ई रोशन असली जहान उहो थी हिते ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़री वेंदुई कपड़न खे चटियूं हा वक़्तु गुज़री वेंदो उते मज़ा ई मज़ा थी जन्नत में लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबल लराइतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह कुरान मजीद सां मोमिन जो अंदर धोपंदो आहे था मेरो थे ख़बर पलाल जी मुई हणे कपड़ो मेरो थे साबुण हणे अंदर गुनाहन जे करे कारो थी वञई तो कुरान जे रहमत जे पानी सां धोएस त ईमान ई ताज़ो थी वञई कब्र सुहिणी थी वञई आख़िरत सुहिणी थी वञई जॾहिं मरे त मौत कलमे सां थींदुई वाह वाह थी वेंदई तुझे जनाज़े में माण्हू त ईंदई पर आसमान खां लही मलाइक भी ईंदई अची ॾाढी थी आहे अन्या रब नथो सुञाणे जंहिं तोखे ठाहियो कुरान पढ़ण वारो हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैहि हाले शरीफ वारा फरमाईंदा हा तो कुरान पढ़ण वारो ईअं समझे त मां रब साईं सां ॻाल्हाए रहियो हा हिदायत पोइ थींदई ॿुधी छॾ बाक़ी तूं समझे थो त मुलनि जो कलाम आहे न हे उन्हीअ जो कलाम थी जेको हाकिमन जो भी हाकिम आ इनके उन्हीं नाज़िल कियो आ तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान कुरान पढ़ा के न मस्करी क्या ॾाढा गला अरे मानुन के मस्करी थी वणे कुरान न थो वणे टप्पा नचण हे छाए कब्र में लव त ख़बर पवई ना घणे खिलण सां माण्हूअ जो अंदर कारो थींदो आहे मौत नूरानत वेंदी आहे पर कुरान मजीद ॿुधी अखियुनि मां पाणी वहाए घोड़ो ज़मीन ते न किरंदुई अॻे ई मां अल्लाह राज़ी थींदो आहे कुरान में हुक्म आहे त खिलो थोरो रो घणो कुरान मजीद ॿुधी रो गुनाहगार तो वो पर्ची पेंदी माफी जो कलम खयूं वेठो थी कब्र विसरी वई मौत विसरी वियो आखिरत विसरी वई सकरात विसरी वई
सॼो ॾींहुं वात पटियो पियो आहे हे छा आहे होटलनि ते मस्करियूं हित बि मस्करी थिए त बचो छा कुरान ॿुधाएसि त क़बर यादि अचेसि आख़िरत मौत सकरात पुलसरात चवंदो यार नेकीअ जा कम कयां त बाहि खां बचां ओ घोटकीअ वारा जॾहिं सिज जी गर्मी नथो सही सघे बाहि काथे सहंदे बाहि खां बचण जे लाइ असांजे नबीअ खे रब हे 30 पारनि वारो क़ुरान ॾिनो ये तो जेकॾहिं मां क़ुरान नलके तो भरिया थधो न हुजे इनखे चल मारे कंडे क़ुरान मां जबलनि ते नाज़िल कयां हा त जबल बि डरी पवन हा हिन में एॾी ताक़त आहे हिन जी ताक़त ॾिसणी थी हेरे तक खीरथर बिराज में वञी मस्जिद ॾिसी आहे जेका ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जी निशानी अञा बि तू ॾिठा होटल बाज़ारियूं तू मेला मलाखड़ा तू डांदन जूं गोयूं रिछन कुतन जूं बच्चा ड्रामा मर त ख़बर पवे ना अंग्रेज पियो चए खत्म कया मस्जिद के हेरे तक बुजुर्ग हिकड़ी आयत कुरान जी पढ़ी जेके बिल्डोजर काहे आयो उन्हनि जूं चैनियूं ई टुटी पई लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन ठकलो ॾाढा नथो चई सुभान अल्लाह अला जबलिल लराइतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह लोलियूं कुरान जूं ॿुधाए जॾहिं तूं मरे अल्लाह तोसां लेखो ई न थे जो हिन खे सुञाणे विधुई ऐं रब जे ज़ात ते यकीन कई त हीअ मलाक पट जा रूमाल जन्नत मां खणी ईंदई ॾेखारींदई ईअं दम परवाज़ थींदी जीअं अटे मां वार निकिरी वञे अड़े मौत आहे त मुवहिद जो मुशरिक हित बि दर बदर उते बि मोमिन जी दुनिया में भी इज्जत कब्र में भी इज्जत रब वट भी इज्जत रसूल वट भी इज्जत फकीरन चयो ये बिल्डोजर तो कायूं जे उते दरी मस्जिद में लियो पाए बुजुर्ग हिकड़ी आयत पढ़ी अल्लाह बिल्डोजरन जूं चैनियूं टुटी पयूं अंग्रेज टोपी लाठी मां बस कई कंहिंजे रब कद भगो थी त मोकल थो ॾियां हेठों पीलर लिकिरन वाह हेठों वड़ो वञे मस्जिद पीलरनि ते बीठी हुजे इहो छा हो चओ करामत वलीअ जी ताक़त हिन क़ुरान जी नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद अल्लाह हिन के पढ़े तो दिल से पढ़दो कर हाँ हाँ हज़रत सिंह मोहम्मद आलम रहमतुल्लाह अलैह अल्लाह उन जी कब्र ते रहमत करे फरमाइंदा हा तो जपन वारो वाइज कन ते असर कंदो आ दिल जे दर्द वारो वाइज दिल ते असर कंदो आ पो जडी दिल औ कल इंसान जी कलमे वारे जी नरम थींदी त अज खुद गोड़ा किरदस फर्श ते त अल्लाह राज़ी थींदुस अर्श असांखे रब राज़ी कर कंहिंखे हिते छो आयो आहीं उतां खे छॾे दुकान घर बैठक त उहो राज़ी थिए मन का जन्नत में जाइ असली राज़ी करणो आहे रब 4 ॾींहं थी हयाती कुझु कर अकेलो क़बर में रहंदे उहो कर यार जेको उते कम अचई इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात बकम खणी अच ईमान कामिल अमल सालिह वो शादी नहीं चे फलहुम अजरुन गैर ममनून
अणगणियो अजुर ॾींदो मां अणगणे अजुर जी मुराद थी रब वटि जन्नत। दुनिया जी माड़ी हे बंगला ठया पिया पुछनि त घणा लख लॻाओ। एक साल बंगलो, बे साल रंग, 3 साल फर्श, 4थे साल टाइल, हणो हणा हणो हणा। एक सिर सोन जी बी चांदी जी जंहिंमें मुश्क अंबर जो गारो, उहा जन्नत मुफ्त कीअं मिलंदी? हिन क़ुरान में 1400 साल अॻु में ॿुधाए छॾियईं। पुटनि में, मालनि में, जाननि में बुखा ॾेई, ॾुख ॾेई, तकलीफ़ां ॾेई फसल तबाह कंदो मां कंदे माॾे। तकलीफ़ां ईंदव, इम्तिहान ईंदव, सब्र कंदव, बदले में जन्नत भी ॾींदो मां, दर्जा भी बुलंद कंदो मां। समूरा चओ कुरान सचो आहे। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वलजूअ वनक्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात। मिठो कुरान। अज तू हिन के सुञाण जाते सब छॾे वेंदई उते हे सुञाण। हा हा मन मिटीअ जा कबर में मिट भाइर पुट अज़ीज विझूं हलिया ईंदई। हाणे कबर में न दरी न दरवाज़ो गंडे न रोशनदान। कुरान पंहिंजे ताक़त सां इन कबर में आशिक वटि परवाने वटि पहुची थो वञे, शाम करे थो बीह रहे। चवेस तो तू केरु आहे? मैयत तो जे तू केरु आहे? कुरान तो जे मां तुंहिंजो दोस्त आहियां। तो दोस्ती रखी भंगोड़न सां, चरसन सां, खदड़न सां, नाचन सां, गायणन सां मर त खबर पवे ना। अरे मोमिन जी दोस्ती हिन कुरान सां, मोमिन जी दोस्ती महबूब मोहम्मद मुस्तफा। चवंदो ताबेदारी नबीअ जी कंदुमि, मजूरी कुरान जी कंदुमि। जवे तो कुम या हबीबी उठ त मुंहिंजा प्यारा। चवंदो तू केरु आहे? चए मां तुंहिंजो दोस्त। जे तो जहिड़े हसीन सां मुंहिंजी यारी नई। कुरान चवंदो तुंहिंजो कसूर न आहे। दुनिया में मांखे वर्कन में ॾिठुई, पोटल में, सीपारन में, आयतुन में। अज उहो मां कुरान आहे। सुहिणी सूरत में तोॾे मांखे रब मोकिलियो आहे। दुनिया निंड कंदी, तूं रात जो मांखे पढ़दे। हाणे सभु छॾे वई, मां कुरान तेस ताईं परे न वेंदो मां जेस ताईं जन्नत में न पुॼाईंदो मां। मोमिन जी कबर जो बिश्त जो बाव। हिन के निंड थी सकरात वारी सुम। इहा माल थी निंड कर। टीवीअ ते आड़ेस ये बर्फ वारो सूओ ही अख में तभी तारा हित ईंदो। अख पट त कुछ समझे आयो आहे त कुछ खयूं वञ ना। अल्लाह अख टेक ताईं कबर कुशादी थी वेंदसि। मलाक चवंदसि हाणे निंड कर। ई निंड कर जीअं घोट कुंवार सां आरामी हूंदो आहे। अरे कबर में निंड्रा भी कुरान जे करे नसीब थींदई। आख़िरत में अर्श जी छांव भी कुरान जे करे नसीब थींदई। आख़िरत में अरबी मोहम्मद जी शफाअत भी हिन कुरान जे करे नसीब थींदई। कुरान वणे नथो। अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां कुरान में एॾो असर आहे जो माण्हुनि खे कुरान जेसि ताईं आवाज़ थो वञे छिकींदो थो अचे। अॻोड़े चंद माण्हू हा, हाणे पिंडाल खां बि टपी आहे। इहो कुरान जी बरकत, कुरान जी। मांखे कहिड़ी ताक़त, मां टको न ला, मज़ूरीअ ते बि को न बीहारे। इहे सभु कमाल कुरान में। अॼु उन रब जे कुरान खे ॿुधण आयो आहे हेरे मारे तक।
हिनखे बुद्धि अमल कर पो जेकी घुरंदे चवई तो ॾींदो मां। आहा या अय्युहन्नास अंतुमुल फुकराउ इलल्लाह। पूरी दुनिया जा इंसान तव्हां सब मुझे दर्जा मोहताज हो। अथी कुछ पंहिंजो ये केड़ी जमात थिया हिकड़ो माण्हू चढ़ो उथी चवे त मांखे सब कुछ पंहिंजो आ उथे कहीं ॾिनो थी अखियूं कन हथ पैर पुट न्याणियूं घर वारियूं हे ज़मीना हे बंगला हे महलात हे इज्जत हे हुस्न हे लिबास खीर थो पियारई माखियूं थो खारावई निंड्रा थो करावई मेवा थो खारावई अलम नजअलिल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा। ये दो ज़मीन पानी ते विछायूं मथों जबल बीहारियम मथा लुडी पए मुझे बानन की तकलीफ अचे ना इन जमीन में मेवा इन जमीन में अनाज हाने जाडे वन ढिग लगा पियान अल्लाह कदी कमंद कदी सारियूं कदी फुटियूं कदी अंब कदी डाढ़ू कदी तूत कदी जैतून कदी इंजीर। अरे हया चई मुशरिक अन्या माखे नथो सुञाणे अन्या मिट्टी में मिठा मेवा तो कराया इहो मां ये भितरन मिट्टी जा इनके चको दंद तो भजनी पर इन मिट्टी में मिठा मेवा अन्या रब न सुञाणे। उन्जुरू इला समरिही इज़ा अस्मर वयन ये तो वह मंजा मरीज छोड़ो इन मेवे दे नजर कर तभी मां रब याद अची वञा न। मिट्टी में मिठा मेवा अन्या सजदा बेजा हे कुरान मथे ते आ ये जेका जमात वेठी आ हिकड़ो मानू चढ़ो उठी चए त नबी से कदी पंजो सजदो करायो आ ना ना हे कुरान मथे ते आ हुजूर पान सजदो रब जो कयो आ असां कंजो सजदो क्यों ठायो कई इज्जत कहीं नहीं अल्लाह लिबास कहीं पाराई खीर केर तो पियाराई माखियूं निंद्रा या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। इंसान मां सखी रब जूं मेहरबानियूं ॾिसो कहिड़ी शइ आ जेका तोखे मुंहिंजे यादगीर खां परे थी करे थोड़ा मां कया त मां सब कुछ मुंहिंजो ॾिनल थी मुंहिंजे नाले ते ख़र्च कर मां जहिड़ो असूद वापारी न थी ॾहूण करे मोटाए ॾींदो मां खज़ाने मां। हा सॼी दुनिया पई थी हेरे हेरे तक किरोड़ ख़र्च कर हेड़ी को अख त ठाहे ॾेखारे जेका रब ॾिनी थी हेड़ी ज़बान त कोठाए ॾेखारे। अलम नजअल लहू ऐनैन व लिसाना अखियूं भी ॾिनियूं मां ज़बान भी ॻाल्हाइण वारी ॾिनी मां अन्या मांखे नथो सुञाणे। सॼी रात सॼो ॾींहुं वाज़ हले ॻाल्हि इहा ई थी त ये पेशानी रब खां सवा ॿिए जे आॾो न झुका झुकाई न नालो मुशरिकनि जे लिस्ट में लिखजी वेंदी हीअ रब जे आॾो पेशानी झुकाईंदे नालो तुंहिंजो मोमिननि जे लिस्ट में लिखबो। हिन क़ुरान में रब मोमिननि मर्दनि मोमिनाननि औरतुनि सां वाइदो कयो आहे जन्नत जो। नारे तकबीर शान कुरान शान मुस्तफा
वसीकल्लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम। खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा कंहिंजे लाइ जंहिंजे के रब खां ॾिना कंहिंखो ॾढंगला वलम यख्श इल्लल्लाह कंहिंखो हाणे ॿुधे क़ुरान अॻियो आलम वेठा इहा पहिरियों निशानी मोमिन जी आहे। मोमिन गैर खां न ॾिजंदो आहे, मोमिन रब खां ॾिजंदो आहे। ये वठी हलंदन मलाक जन्नत ॾे मोमिनन खे छा चवंदन सलाम जे तहां के पेट के पत्थर बधव कुरान न छॾियो वतन छॾियो कुरान न छॾियो बच्चा को आयव कुरान न छॾियो मारा खाधव कुरान न छॾियो अमीरन मां फ़कीर थी वियो कुरान न छॾियो अॼु हलो जन्नत ॾे जन्नत तव्हांजे इंतज़ार में। मलाक चवंदन 8 ॾींहं न रहंदव 15 ॾींहं महीनो न साल न सदाई पिया मज़ा माणियो जन्नत। उते दुनिया में नंद भॼी पिया कपड़न के चटियूं बिरादर वारा बिरादर टोड़े आई उते मौत आई हित मौत खत्म कुरान पे भी खत्म 20 सालन जो नौजवान बनाए 70 हूर जो घोट बनाई। इज्जत आही मोमिन और वापार क्यों रब मोमिनन इन्नल्लाह इश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्ना। समूरा चए कुरान सच्चो आ दीदार भी कर भई तो मथे खणी चओ कुरान सच्चो कढ लगण वारा भी सच्चा। अल्लाह तो चए मां वापार कयो आ मोमिनन सां पंहिंजी जान पंहिंजो माल मुंहिंजे हवाले कन बदले में जन्नत ॾींदो। अल्हम्दुलिल्लाह इन मौलाना वीचारे मदरसो भी अथस हेॾो मस्जिद भी ठहे मस्जिद अर्ज़ के वीचारे मस्जिद जे लाइ मदरसो न मस्जिद अल्लाह जो घर मस्जिद जो ख़ैर वरी सब को मथे आ। हाँ अल्लाह ताला नवाज़ अथव हिफ़सल कयव इज्जत ॾिनई बच्चा ॾिनई थोड़ा कया अथई। इन एॾे जलसे में 4 ॼणा मुजाहिद उथी करे इन मस्जिद में 50,000 40 30 20 नथा चऊं 4